जी नाज़रीन, हिन वक्त शाहीन सिंध न्यूज़ की टीम जेका सिटी टेंट जेका सिंध हुकूमत पारां ऐं डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेटर सांगड़ डिप्टी कमिश्नर सांगड़ की तरफा जेका ही हैदराबाद रोड ते काटन फैक्ट्री में जेका ही सिटी टेंट कायम कई हुई आहे। ही ॻोठ ग़ुलाम कादर मरी जे बिल्कुलु साम्हूं आहे, पॉलिटेक्निकल कॉलेज जे साम्हूं आहे। मां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त हालिया बरसात में जेके बिलख़ुसूस बहराड़ी या शहर जा उहे इलाइक़ा जेके हेठां इलाइक़ा हुआ पानी में जेके ॿोॾि में के शदीद मुतासिर थिया, उन्हनि मुतासिरीन खे जेको आहे सिंध हुकूमत पारां डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट पारां जेके ही सिटी टेंट क़ाइमु कई वई। अचो त इन हवाले सां असां इन्हनि खां पुछूं था इन्हनि खे हिन सिटी टेंट जेका ही क़ाइमु कई वई आहे इन्हनि खे हिते कहिड़ी सहूलियत आहे, कहिड़ी तकलीफ़ आहे, इन हवाले सां। बाबा तव्हांजो नालो छा आहे? बाबा मुंहिंजो नालो मीर हसन जी। पाण किथे वेठा आहियो? पाण ग़ुलाम कादिर मरी जे ॻोठु जोगी कॉलोनी में। जी जी। हाणे ही तव्हांखे हिते ही हिन में घणा घर रहो था? हिते असां 2 घर आहियूं। 2 घर था रहो? हा 2 घर आहियूं, पर फैमिली वॾी आहे। अच्छा, तव्हां ही ॿाहिरि छो आऊं आयसि जेॾी महिल तव्हां ॿाहिरि छो वेठा हो? अंदरि नथा वेही सघूं हाल में। छो? गर्मी आहे, सॼो ॾींहुं अंदरि कोन था वेही सघो? बसि नथा वेही सघूं, छा कयूं, मजबूर आहियूं। राति जो मच्छर खाए न, ॾींहं जो ही हलियत लॻी पई आहे। पोइ ज़िले जेका आहे सांगड़ हुकूमत पारां ज़िले इंतिज़ामिया पारां अव्हांखे कहिड़ी सहूलियत जेका ॾिनी वञे पई? बाबा जेका तव्हां ॾेई सघो। न हू कहिड़ी तव्हांखे हिते कहिड़ी शइ ॾेई था वञनि तव्हांखे? खाधो खुराक ॿियो छा आहे? हिकिड़ो खाधो ॾेई था वञनि, मानी हा ऐं भाॼी, ऐं ॿियो पाणी इहो किनो सिनो वारा किथां भरियो था अचनि, इहो पाण तव्हां तस्लीम करे ॾिसो। जी जी। हा हाणे केसि ताईं तव्हां हिते ही त तव्हांजा घर त ॿुॾा पिया न, केसि ताईं पोइ तव्हां हिन में त रही कोन सघो था? कीअं पोइ छा कंदो? पोइ असां जेका सहूलियत करे सघो था। DC सांगड़ खां कहिड़ो तव्हां मुतालबो कयो था? पोइ तव्हां चओ त असां मुताबिलो इहो था कयूं त असांखे एहसासु मिले कंहिं घड़ी जो। ॿियो हाणे असां छा करे था? असांजी रहाइश त आहे पंहिंजी आबादी में, घरनि में। हाणे घरनि में त असां लही नथा सघूं। जिन्हनि जा माल मरी विया आहिनि सो माण्हू कीअं उते ठीकु रहंदा? हा साईं, तव्हां जो कुझु करे था सघो हुकूमत पारां। न असांजी खट बची आहे, न असांजो हंधु बचियो आहे, न असांजो गंदम बचियो आहे। असां मजबूरी खां हिते अची हेठि सुता आहियूं। हींअर ॾिसो गर्मी केॾी लॻी पई आहे, छा था करे सघूं असां ग़रीब? पोइ तव्हांखे पाणी जेको ही ॾेई था वञनि, जेको पाणी जो त छो तव्हां पीअण जो पी कोन था सघो? कोन सही पी था, नथा पी सघूं, छा कयूं, मजबूरी खां बाटे ढुक हणूं। हा साहब जन आया आहिनि, भले तस्लीम करे ॾिसनि। असां हिते उहो डॉक्टर वग़ैरह उहो किथे आहिनि? डॉक्टर हींअर आहिनि कोन, उहे अचनि था, दवाऊं ॾेई हलिया था वञनि। हिते डॉक्टर जी त रहाइश इहा हुई, हींअर उन में घर बनाया अथनि। कल्ह रहाइश हिते पे कयूं। हा हू घरड़ो आहे जी। हा कैंड में विच में रहाइश कयूं। हा हिते रहाइश पे कयूं। हाणे उहे डॉक्टरनि जी टीम मां हिते अव्हांखे चेकअप करण लाइ माण्हुनि खे, ॿारनि खे डायरियो आहे, को बीमार आहे, हाणे हुते केरी कोन्हे? सही, हिते केरी कोन्हे, डॉक्टर कोन्हनि। माण्हू त उमेर साहब आहिनि, डॉक्टर न आहिनि। खीमचंद किथे वेठो आहीं? गुलाम कादर मरी जे कोठ। पोइ घर केॾां आयो? घर किरी विया। मींहं में किरी वियो? हा। पोइ हाणे हिते वेठो आहीं? हिते ईअं वेठा आहियूं, मजबूरी में तप आहे हिते ॾाढी। ही ॿाहिरि छो वेठा हो? अंदरि कोन था वेहो तंबू में? अंदरि वयूं था, छा पियो छा मरणो आहे छा? अंदरि वयूं छा पियो? एॾो तप तो थी वञे, गरम तो थी वञे। घणो गरम आहे? घणो गरम आहे, असां वेही बि कोन सघूं था। पोइ राति वरी मच्छर ॾाढा, असांखे कुझु मुहारो ॿियो त ॾेई वञो। कुझु कोन था ॾियनि? कुझु कोन था ॾियनि। 2 टाइम मानी ॾेई वञनि था, गटर वारो पाणी खणी हिते अचनि था। बस एतिरो ई पाणी अचनि था। पाणी बि अचे थो गटर वारो, उहो ॾेई था वञनि। आओ हाणे गटर वारो केरु पाणी पींदो? उहो तव्हां नथा पी सघो? न
पोइ हू बाक़ी ॿियो हू को ऑफिसर चकर बकर ॾियण केरु अचे थो या न भला? न ऑफिसर छा अचे छा ईअं चिंता वीडियो वारा चिंता वीडियो बणी वञी हलंदा फोटो कढी हलिया था वञनि हला था वञनि मतिलबु करे ॾेई का शइ कोन था वञनि का साईं बि कोन था ॾियनि ॿ टाइम मानी त ॾेई वञनि हिकु शाम जे टाइम ते उहा बि आधी करे ॾेई वञनि था पूरी कोन था ॾियनि पूरी कोन था ॾियनि पोइ तूं डीसी सां गॾु वरी डॉक्टर इमरान हुसैन भलो ऑफिसर आयो आहे तूं मुतालबो करे नी का भला हा पोइ उनखे मुतालबो करे छा चवंदे उनखे ॾिसो उनखे चओ उनखे चवंदासीं असांखे राति जो मच्छर था खाइनि कुझु मुहारा ॿिया बि ॾेई वञो असांखे हिकिड़ो मुहारो त ॾेई वञो मच्छर ॾाढा आहिनि हिते खाइनि था माल मरी वियो आहे कमरा घर किरी विया आहिनि राति नांग ॿियो खाई वञे हिते नांग ॿिया हुजनि करनि में पाणी में इहो त आहे इहो आहे मजबूर थी हिते ॿार सुता पियो आहियूं हिन जी छांव में वेठा हो तंबू जी छांव में तंबू में अंदर त केर बि कोन्हे को अंदर गर्मी आहे गर्मी में छा मरनो किथे गर्मी आहे अंदर माण्हू चवंदा कुझु कोन्हे वेही रहो वही न तव्हां वञी वेही रहो असांखे ख़बर पवे तव्हांखे अहिड़ी आहे जी अबा नालो छा अथई? राबली केरु आहीं? खसकली किथे वेठो आहीं? हिते वेठा आहियूं रेस अहमद खान मरी ॻोठ ही साम्हूं ॻोठ जेको आहे हा जी पोइ इहो ॿुॾी वियो सॼो सॼो ॿुॾी वियो आहे घर ॿर सभु किरी विया आहिनि ॿुॾी विया आहिनि छा कंदो आहीं? मज़ूरी कंदो आहियां पोइ हाणे हिते सिटी टेंट में वेठो आहीं हिते कहिड़ी सहूलियत तव्हांखे मिले पई भला? हिते का सहूलियत न आहे न हिते डॉक्टर आहे न ॿियो आहे ॿार बच्चो पेटता है उनसे केर डॉक्टर न रखियो थो वञे ही तू जो कुछ कोने ही तो एडो सारो तंबू लगाए घर दिनो उधर जो ये इनमें बहुत गर्माश है अदर हाँ इनमें गर्माश है हम ये तंबू की छां है बाहर खट रखते बैठते हैं अच्छा क्यों अंदर नहीं बैठ सकते क्या? नहीं बहुत गर्माश है इसमें बहुत गर्माश है ज्यादा गर्माश है हाँ बहुत गर्माश है जो अंदर बैठता है उसको दर्द हो जाएगा बीमार हो जाता है बच्चे बहुत बीमार हो गए इतना गर्म तो नहीं है मैं समझता हूँ बहुत गर्म है एसपी को बुलाओ इधर बैठाओ देखे तो गर्म है या नहीं है 2 मिनट भी नहीं बैठेगा इधर ये इसलिए सब इस वक्त टेंटों से बाहर बैठे हो? हाँ इसलिए बैठे हैं तंबू में बहुत गर्माश है अदर ये जी काला तपता है ये बहुत गर्माश होता है इधर कोई सहूलत भी नहीं है। अच्छा पानी और खाना वगैरह कोई जिले इंतजामिया की तरफ से कौन दे के जा रहा है? ये इस्लामी वाले दे के जा रहे हैं सैलानी वेलफेयर हाँ जी वो दे रहे हैं तो डीसी सांगड़ की तरफ से आपको क्या? उसकी तरफ हमारे को कुछ भी नहीं मिला है नहीं राशन मिला है ना कुछ मिला है बच्चे ऐसे बैठे हैं बस। और ये क्या फिर कोई ये आप चाय वगैरह बच्चे ये सुबह इनको ये क्या देते हो कोई नाश्ता वगैरह सुबह? कुछ भी नहीं देते ऐसे बैठे हैं और क्या दूं किसी के पास है तो लेके आते हैं कोई किसी के पास नहीं है ऐसे बैठे हैं। ये सरकार तो हमारे को इधर कुछ नहीं देती हमारे को इधर बैठा के बस चला जाते हैं आता है 1 मिनट आता है इधर चक्कर लगा के विटिया भर के चला जाता है फोटो सेशन करके चले जाते हैं। हाँ चले जाते हैं इधर कोई राशन कुछ भी नहीं दे गया अब ये आवाम को इधर बैठा के सिर्फ तंबू में इधर छोड़ के चला गया। उसके बाद मतलब कोई आपकी जो ना वो मतलब मालकी नहीं हो रही आपकी कोई पीछे कोई ख्याल करने वाले नहीं है? कोई नहीं है इधर कोई भी ख्याल करने वाला कोई नहीं है। सलामी आ रहे आते हैं वो 2 टाइम रोटी दे के चला जाते हैं। अच्छा अभी आप डीसी सांगड़ से क्या मुतालबा करेंगे अभी उसके बोलते हैं उसके बारे में वो कुछ हमारे को इधर दे के जाए नहीं राशन देता है नहीं कुछ देता है पानी आता है इधर सो भी वो धप्पा वाला है इधर साफ भी नहीं करते हैं। कौन दे जाता है? ये सलामी वाले आते हैं वो दे के जाते हैं। अच्छा हाँ तो ये डीसी वाले पानी इनका बंदा कोई नहीं देता? कोई नहीं देता है इधर कुछ भी नहीं देते हैं। जी नाज़रीन आप जैसा कि देख रहे हैं कि मेरे अकब में आपको ये फ़िल्टर पानी के साफ़ करने के लिए ये आप देख रहे हैं आरओ प्लांट ये हुकूमत सिंध ये सिंध गवर्नमेंट ये वर्ल्ड बैंक के तावन से प्रोफेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी ये उनकी जानिब से ये एक चलती फिरती समझो आरओ प्लांट है जैसे चलती फिरती हमारे यहाँ मोबाइलें होती हैं ये साफ़ पानी के लिए ये यहाँ के लिए जो आपको ये नज़र आ रहे हैं ये सिटी टेंट में ताकि इनको साफ़ पानी मुहैया किया जाए। लेकिन इंतहाई अफसोस का मकाम है कि ये लाखों रुपए की ये इतनी सारी चीज़ें यहाँ लाने के बावजूद
आइए इसके बारे में जानते हैं कि इसको कौन चला रहा है। ये आई है, कभी चला भी है इसने, कभी साफ़ पानी जो है ये सिंध गवर्नमेंट जो वर्ल्ड बैंक के तावन से जो इनको यहाँ दी गई है। अब क्या कि ये काम करती भी है या नहीं, साफ़ पानी लोगों को मिलता है या नहीं। बाबा ही कॾहिं खां हिते मेरी लॻल आई बाबा चालू थी भी कोन, जी वठी आया ना चालू थी भी कोन। हाँ। अज चालू कई जो वो स्टार्ट थी कोन, हुनखे हलाइणी भी ना अचे पई। हाँ वो वरी फायर ब्रिगेड वारा आया, पानी उई ॾींहुं हली विया, देगड़ा भरे ॾींहुं हलिया विया ऐं हली कोन। ईअं बंदि पई आहे, यकी जीअं वठी आई ईअं बंदि ई पई आहे। भले जंहिं ॾींहं खां हले कान थी, ठुप कोन हलाई, हिकिड़ो ॾींहुं बि कोन हलाई, हिकिड़े ॾींहुं ढुक पाणी कोन कयो पियारियो आहे हिन। माना ईअं ॿियारे जॾहिं ॾेखारणु, माना माण्हुनि खे ॾेखारियो आहे असां पाणी में मिशन ॾिनी आहे, हिननि खे पाणी साफ़ करे ॾियनि पिया। साफ़ पाणी ॾियण। हा, ईअं ख़ाली ॾेखारनि पिया माण्हुनि खे, कुझु बि कोन्हे हिते मिलियो आहे, कुझु बि न। हे रुगो ॿेरानी वञे पियो सामान, जेको ॾिसो गाॾी वञे पई तव्हां जोर रोड ते ॾिसो, जेको वञे ॿेरानी, जेको वञे पई हितां, जेको बि शहज़ोर बि ॾिसो, मज़दार ॾिठो, वॾी टक ॾिठो वञे पई जाम ॻोठ ॿेरानी, हीअ वञे पई सादिया मरियारे ॻोठ ॾे। ओॾे बोड घणी आई बोड होॾा छा ॿुधी आहे, सभु चवंदा सांगड़ ॿुधी आहे। जिथे बि तव्हां ॿुधो था मीडिया में, जिथे मोबाइल में ॾिसो त सभु चवंदा सांगड़ ॿुधी। सांगड़ में सिमनालनि ॿोड़िया आहिनि, सभिनि ॿोड़िया आहिनि, पाण ॿोड़ाया आहिनि, ॿोड़ाए माल हितां जो होॾा में वञे, सभु माण्हुनि खे तबाह करे, दर बदर करे, डीशन हिननि खे कटूं हणाए तबाह करे, माण्हुनि जो होॾां जो मुड़ जमड़ा जो पाणी सांगड़ में पहुचायो आहे। जी जी। हाणे हुते जो माल घुराए, हिते सांगड़ जो माल घुराए, हाणे ॿेरानी पिया खाइनि, टंडोआदम वारा पिया खाइनि, खिपरो वारा पिया खाइनि, मीरपुर वारा पिया खाइनि। हिते यार आवाम खे कंहिंखे कुझु पुछा करके मिलियो आहे कटो, कंहिंखे पुछा करे कंहिंखे तंबू मिलियो आहे, हीअ तंबू मिलिया आहिनि, जेको हिते केरु अंदरि वेही ॾिसे त कंहिंजी खट आहे बि अंदरि ॾिस न, सभु तव्हां आया हो न, तव्हां बि आया न, खट कंहिंजे अंदरि आहे ॾिसो, सभु ॿार वेठा आहिनि, को छपरनि में वेठा आहिनि, को वण हेठा वेठा आहिनि, को किथे वेठा आहिनि, ईअं दर बदर करनि पिया माण्हुनि खे। हिन खां भला सुठो आहे हिन खे कट पटे हलिया वञनि, माण्हुनि खे आसरो ई न पंहिंजो छपरो रोड ते ठाहे वेही रहंदा, हू भलो हो न। हाणे उतां खां रोड खां असांखे खणी अची हिते बीहारे छॾिया, कुझु बि कोन्हे। हुतां छपरा रोड वारा बि डराए छॾे, हुते असांखे कुझु अवाम ॿिया बि माना सेठ वेठो सामान ॾेई वेंदा, उहो बि वियो हलियो असांखां। हरू भरू रोड़े छॾिया आहिनि, जेल में जीअं माण्हू खे कोन हणंदा आहिनि, ईअं जेल में हणी बंदि करे कुंडी में हलिया विया आहिनि। हिते केर बि कोन आयो आहे। हीअ दवाऊं न आहे न, हिकिड़ी गोरी ॾी, हाणे मले वारे खे बुखार वारे खे मले वारे खे उहे गोरी पिया ॾियनि, साॻी मले वारे खे उहो पिया ॾियनि, बुखार वारे खे उहा पिया ॾियनि, मलेरिया वारे खे उहे पिया ॾियनि, मूं पाण पेट सूर वारे खे उहे साॻी गोरी पिया ॾियनि। ऐं डॉक्टर आहिनि, इहो डॉक्टर उहो आहे न जेको माण्हू बुखार वारे खे मिलंदी बुखार वारी जी, मले वारे खे मिलंदी, न मलम न ॿियो न टियो। हिकिड़ो ॾींहुं आया हुते कैंप लॻाए, सभिनि खे हिकिड़ी गोरी पिया ॾियनि, सभिनि खे हिकिड़ी बीमारी हूंदी आहे छा, कंहिंखे फट जो बुखार हूंदो आहे, या मलेरिया हूंदो, कंहिंखे छा हूंदो। हीअ रुगो ईअं ड्रामाबाज़ी आहे, कुझु बि कोन मिलियो आहे हिते जेको अचनि था मीडिया वारा अचनि था, अॼु बि मीडिया वारा विड़ी हिन खां विड़ी विया आहिनि, कुझु बि कोन हलियो बि कोन, हलिया विया फोटू कढे हलिया था वञनि, केरु बि असांजो हिते ॿुधण वारो कोन। बाबा जी अव्हांजी आवाज़ डिप्टी कमिश्नर सांगड़ तक असांजी महिरबानी करे असांखे ॾियो वञे, जान हीअ जेको तंबू आहे न इहो पटियो हलियो वञे, असांजो आसरो लही वेंदो हलियो। हिते तो इतबार कंदे भाउ वेठो आहीं, हिते जेको सामान हीअ जो मानी अचे थी न, इहे असानी वारा ॾियनि था, जेको सैलानी वारा ॾियनि था, जेको चांवर आहिनि, जेको इंसानु खाए पेट हथ ते ॿधनि ओड़ा चांवर आहिनि, चणा ॿधनि हथ ते ॿधनि अहिड़ा आहिनि, जेको नान खाए पेट में सूर, जेको ॿारु नान खाए, मां हाणे तूं हल मूं वटि हल, उते नान घणा असां किथां अटो पिनी सिनी पंहिंजी मानी पचाईंदा आहियूं, उहा नथा खाई सघूं, कोन था खाए सघूं न, पेट में सूर थो विझे। हाणे असां ज़िंदगी में कॾहिं खाधा ई कोन नान, नवां माण्हू कॾहिं खाधा आहिनि, हाणे खाऊं था जेको पेट में सूर थो थिए। हिते त इहो आहे न, बसि इहो मानी मिले थी, ॿियो कुझु कोन मिलियो आहे। टंडोआदम माल तव्हां ॾिसो, महिरबानी करे तव्हां ॾिसो, हितां भले कंहिंखां पुछा कयो, हितां शहज़ोरूं असां मुंहिंजे दोस्त आहिनि सांगड़ जा, हू चवनि था असां टंडोआदम यको लागीठी हलूं पिया, ॿेरानी 7,000 रुपया किराए में टंडोआदम डेली गाॾियूं वञनि पियूं, 4 गाॾियूं सांगड़ जूं हलनि पियूं। छा खणी था वञनि? हू तंबू सामान राशन वञनि पियो, ऐं पाण ड्राइवर आहियां, ईअं कोन में केॾां खणी था वञनि? हीअ ॿेरानी वञे पियो, ॿेरानी शहर में कंहिं ॾे वञनि पियो, हीअ साज़िया मरी जो ताक ते लहे पियो, पीपी वारा वॾा वॾा चेयरमैन वटि लहे पियो, ऐं जाम ॻोठ लहे पियो, ऐं सामान सॼो टोटल ॿेरानी वञे पियो। हीअ सांगड़ में सांगड़ जो ख़ाली नालो आहे, सांगड़ जो नालो आहे ख़ाली, जी जमातियुनि जो शहर आहे, हिन खे ॾींदो केरु ई कोन।
ही पी वारा हाणे खाई ॾिठो आहे हिननि, ही ॿार पिया खाइनि बसि। बस डिप्टी कमिश्नर सांगड़ के भी असां ज़रूर ही तव्हांजी आवाज़ ॿुधे पियो ऐं असां ही आवाज़ उन तक पहुचायूं पिया, पर बिलख़सूस खुदारा रहम कयो ही सिटी टेंट में जेके वीचारा वेठा आहिनि हिन वक़्तु, ही मंझंदि जो तक़रीबन ही 3:30 थियनि पिया, 3:35 थिया आहिनि। हिते रुगो ऐं रुए थो चउसि त क़ाबिल एतिराम डॉक्टर इमरान हसन ख़वाजा साहब, असांजा MNA MPAs ऐं ॿिया मुंतख़ब जेके जिन्हनि ते ज़िम्मेदारी आहे, 10 मिंट तंबू में अची वेही ॾिसो ही तंबू छा इन्ही इलाइक़े में लॻण जा आहिनि, जेके सर्द बर्फ़ानी इलाइक़नि में तंबू लॻण वारा आहिनि, इन्हनि में जेका इन्हनि सां हालत आहे उहा असां त मां त 10 मिंट अंदरि बि कोन बीह सघियसि पिया, ऐं तंबू में अंदरि आहे बि केरु कोन हिन वक़्तु। उहो तंबू में वेंदा त यकीनन कहीं वञी एमरजेंसी हॉस्पिटल में भेड़ा थींदा। खुदारा ॿुध मुतासिरीन ते रहम कयो, ही इन्हनि सां कहिड़ो तमाशो कयो वञे पियो। ही टेंट लॻाए फ़ोटो सेशन करे तव्हां वर्ल्ड बैंक वारनि खे ॿारनि खे ॾेखारणु चाहे पियो त असां ॿुध मुतासिरीन खे रहाए छॾियोसीं, कुझु बि तव्हां अहिड़ो फ़र्ज़ु अदा कोन पिया कयो। ही टेंट हिन जी ॾियण जाइ ते ॿिया नॉर्मल जेके टेंट तव्हां उन्हनि खे ॾेई उन्हनि खे विहारे ऐं 2 वक़्त इन्हनि खे को खाधो खुराक नथा, हिन खे जेके बिल ठाहे तव्हां कयो पिया न उहो हिनखे कचो राशन ॾेई वञो ऐं ॾिसंदा कयो त हफ़्ते में राशन उहो खुटे पोइ हुनखां पोइ ॾियो, तव्हांखे रोज़ु ठाहिण जी ज़रूरत बि न आहे। ऐं ही आरो प्लांट ऐं बिलख़सूस ही वर्ल्ड बैंक जे ताउन सां जेका आहे, वर्ल्ड बैंक सां बि तव्हां फ्रॉड था उन्हनि खां कयो था। हीअ शयूं आणण खां पोइ हीअ छा आहे, सिंध गवर्नमेंट दी वर्ल्ड बैंक प्रोफेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट ही अथॉरिटी, ऐं मूंखे ॿुधायो ही मैनेजमेंट अथॉरिटी असांजी सिंध PDA में ही छा आहे, ही तव्हां पंहिंजा नाला लॻाए छॾिया ऐं ही तालो लॻो पियो आहे। ही ॾिसो ही तालो लॻो पियो आहे, गाॾी ईअं बीठी आहे, हिन खे हलणु खपे 24 कलाक साफ़ पाणी जेके ही बोर्ड मुतासिरीन वेठा आहिनि इनखे साफ़ पाणी जेको आहे इनखे फराहम कयो वञे, या इन्हनि जी ज़िम्मेदारी आहे। पर भाई पानी यहाँ से आ रहा है, दूर से ला रहा आपका नाम क्या है? है। मेरा मोहम्मद आमिर नाम है, मैं कराची से हूँ। ठीक, मैं यहाँ पर ऑपरेटर बन के आया हूँ, मैं यहाँ काम कर रहा हूँ ना, ये पानी इनको साफ़ पानी दे रहा हूँ मैं पर यहाँ पर। अब साफ़ पानी यहाँ पर आ नहीं रहा है, बदबू वाला पानी यहाँ पर आ रहा है और वो बोल रहे मुझे यहाँ साफ़ पानी इनको पिलाओ। अब बदबू वाले में से स्मेल कैसे ख़त्म करी जाएगी, कचरा सिर्फ ख़त्म हो जाएगा, बदबू तो नहीं ख़त्म होएगी। अब ये लोग बोलते हैं केमिकल डालो, केमिकल डालेंगे तो ये बंदे सब मर जाएंगे, इनके पेट ख़राब होने लग जाएंगे, इनकी तबीयत ख़राब होने लग जाएगी। इधर वाले लोग नहीं समझ पाते तो हम लोग क्या करें। वो गटर का पानी ला रहे, बदबू वाला पानी ला रहे, वो बोल रहे बस हमें चला के दो यहाँ पर। अभी हम बताओ कहाँ से चलाएं, पानी चलाएंगे तो ना पीने में हो रहा है, गवर्नमेंट का डीजल ज़ाया हो रहा है, दूसरा ये पानी जो भी भर रहे फिर वो गटरों में गिरा रहे हैं, बाथरूमों में ज़ाया हो रहा है, पीने का पानी इनको नहीं मिल रहा सही। अब पीने का पानी साफ़ वाटर सप्लाई का पानी हो, साफ़ नहर का पानी हो, बदबू वाला पानी ना हो, कचरा जितना मर्जी चाहे कचरा उसके अंदर हो, ये फ़िल्टर प्लांट उसमें से कचरा निकालेगा, बिल्कुल फ़िल्टर पानी करके जरासीम मिटा के उसमें से देगा, उसमें बिल्कुल पानी में बदबू नहीं होएगी, तो ये बिल्कुल पानी सही देगा। लेकिन अब तो आपका कहना है कि आपको साफ़ पानी जो यहाँ जिसकी ज़िला इंतज़ामिया है वो आपको साफ़ पानी मतलब कि बदबूदार के अलावा अगर कहीं से भी पानी नहर का भर के साफ़ पानी दे दें तो वो पानी जो है ना वो साफ़ करके वो आप दे सकते हैं। हाँ वो हम लोग दे सकते हैं, लेकिन आपको पानी जो दिया जा रहा है वो कचरे बदबू वाला पानी दिया जा रहा है। बदबू भी इतनी गंदी बदबू है जैसे चूहे मरे हुए या कोई ऐसी चीज़ मरी हुई है, उनमें ऐसी बदबू है, वो हमें बोल रहे अच्छा, पानी। आपको कैसे लगा कि वो इस तरह का महसूस हो रहा है? भाई वो पानी कल मैंने भरा है, मेरे को इन लोगों ने सबने भाइयों ने आके मुझे बोला यार ये पानी बदबू वाला है। मैंने बोला भाई पहले आप लोगों को मैं दूंगा, पहले मैं चेक करूँगा पानी। सही। तो वो पानी मैंने चेक करा, मैं पावर प्लांट में ऑपरेटर हूँ यहाँ पर, जो होगा मुझे होगा, मेरे मसले मसाइल मेरे साथ है। वो पानी मैंने चेक करा, वो पानी बदबू वाला था, वो प्लांट मैंने बंद कर दिया, उनको मैंने मना कर दिया भाई ये पानी मैं नहीं ले रहा आपसे, वो चले गए। आज वो लोग आए, सिर्फ आधा 1 घंटा चलाए, वो सारा मेरा फ़िल्टर सारा जो था वो बदबू से ख़राब हो गया, उसको मैंने क्लियर करा, धो के सफाई करी, हर चीज़ करी। तो मैं जैसे मैंने स्टार्ट करने लगा वो चले गए। वो गंदा पानी यहाँ पर बदबू वाला पानी दिया गैलनों में और वो प्लांट लेके अपने ट्रक लेके चले गए। कौन आए थे वो? आप अब यहाँ के ये तो नहीं पता, उनका सिंध गवर्नमेंट के लोग थे कोई गवर्नमेंट के लोग थे। वो आग बुझाने वाली गाड़ी होती है ना, पानी। अच्छा, फायर ब्रिगेड गाड़ी। हाँ फायर ब्रिगेड गाड़ी आई थी, वो म्युनिसिपल कमेटी बल्दिया की गाड़ी। बल्दिया की गाड़ी थी भाई, उसमें पानी लाए थे? जी उसमें पानी लेके आए थे वो।
तो आपने उसको कहा कि दोबारा पानी दे जाओ? आखिर ये सैकड़ों लोग इधर बैठे हुए हैं, इनको पानी चाहिए। आज भी मैंने बोला उसको पानी का। आज उन लोगों ने एक मीडिया वाले के साथ मिलके मेरे साथ हाथापाई के साथ बात होने वाली थी। क्यों? वो बोल रहे भाई ये बदबू वाला पानी है, आप इसकी बदबू ख़त्म करके दो। हाँ। अब हमने उसको बोला भाई बदबू इसमें कोई भी नहीं ख़त्म कर सकता, कैसे इसमें हो हम सकती है? कैसे होगी? हाँ। अब इसमें हम केमिकल डालें या कुछ और डालें तो ये हम पानी की बदबू ख़त्म हो जाएगी, ये आवाम का नुकसान हो TDS जाएगा। इसका बढ़ सकता है पानी का? ये TDS बढ़ सकता है और आवाम का नुकसान हो सकता है। इसमें हम लोग कुछ भी नहीं डाल सकते, सिर्फ ये फ़िल्टर करके गंदा पानी साफ पानी करके देगा। फ़िल्टर जो होता है पानी जो आम दुकानों पे मिलता है, हाँ हाँ। फ़िल्टर वाला वो पानी मिलेगा साफ, बिल्कुल साफ पानी हमें मिलेगा तो हम साफ करके देंगे ना आवाम को। जी नाज़रीन, की बात ये सुनिए। देखिए, इनका कहना है कि अगर हमें कैसा भी कोई गंदा पानी, किस मेला हो, किस किस्म का साफ़ भले ना हो, वो पानी हमें दिया जाए तो हम इस RO प्लांट के ज़रिए उसको साफ़ करके शफाफ पानी निकाल के हम वो इनको सैलाब ज़दगान को यहाँ पिला सकते हैं। लेकिन बदबूदार पानी लाके इनको दिया जाता है और पूरी सांगड़ को, आवाम को पता है सांगड़ के तालाबों में इस वक्त कौन सा पानी है। बदबूदार गंदा गटरों वाला पानी उनमें मिक्स है। और बड़े इंतहाई अफसोस और शर्म की मकाम है कि हमारी म्युनिसिपल कमेटी एडमिनिस्ट्रेटर जो इंतज़ामिया है वो बदबूदार पानी, गंदा पानी लाके इनको यहाँ दे जाते हैं कि आप इनकी पानी की इसकी बदबू निकालें। किस तरह से वो इनकी बदबू निकाल सकते हैं? खुदारा ये सैलाब ज़दगान पहले ही दर बदर है। और ये बच्चा एक कराची से आए, अपनी ड्यूटी करने आए। ये एक गवर्नमेंट ने लाखों रुपए की एक जो ये मशीन है, ये कितने की मशीन होगी? ये तकरीबन होगी 80-90 लाख रुपए की मशीन है ये मेरा अंदाजे से। ये हम लोग इनके लिए ही आए, गरीबों के लिए। यही हम लोगों के ऊपर चढ़ाई करे और यही हमें गाली गलौज करे और यही हमें बोले भाई बदबू वाला पानी हमें साफ़ करके दो, तो हम लोग कहाँ से देंगे? फिर हमारे जैसा बंदा तो बोलेगा हम दो दिन रुकने के बजाय आज ही कराची चले जाते। भाई हमें अपने घर बार, अपनी बहन भाई, अपने माँ बाप अच्छे। हम लोग किसके लिए आए यहाँ पर? ये गरीबों के लिए आए जो रोडों पे रह रहे हैं, जो झूपड़ियों में रह रहे हैं, जिनके पास खाने के लिए खाना नहीं है, पहनने के लिए कपड़ा नहीं है, पीने के लिए पानी नहीं है। हम लोग भी तो अपने घर बार छोड़ के इनके लिए आए ना, इनकी मदद करने के लिए आए। और हमारा कोई यहाँ का शौक़ थोड़ी है, ना कोई हमारा घर बार है। हम भी परदेसी में यहाँ रुके हुए। इनकी तरह हम लोग भी रातों को मच्छरों में खाए जाते हैं। जिस्म पे देखो धप्पड़ इतने हो गए, कहीं इससे ज़्यादा हो गए। बीमारी हम लोगों को भी बीमारी लग रही है, साथ में इन बंदों को भी बीमारी लग रही है। मेरे पूरे जिस्म पे धप्पड़ मच्छरों ने खा लिए, निशान हो गए। कोई मच्छरदानी भी नहीं दी गई? मच्छरदानी हमें दी गई थी, वो चरपाई की मच्छरदानी है, उसको ना चरपाई है ना इधर कुछ है। किससे चरपाई मांगी, किससे वो क्या करे? अभी ये दिन भर यहाँ बैठे होते, रात में ऑफिस जाके CM साहब के ऑफिस में जाके वहाँ सो जाते, सुबह फिर यहाँ आ जाते। भाई जनाब डिप्टी कमिश्नर साहब, ये इंतहाई पेचीदा मामला है क्योंकि सैलाब ज़दगान को साफ़ पानी फराहम करना भी आपकी ज़िम्मेदारी है। लेकिन सिंध गवर्नमेंट ने ये 80-90 लाख की मशीन, ये इतनी कीमती मशीन जो साफ़ पानी फराहम करने के लिए जो यहाँ दी गई है, और उनके पानी की मशीन का ऑपरेटर का इनका कहना है कि अगर पानी साफ़ करने के लिए हमें अगर बदबूदार पानी ला के दिया जाएगा और हमें कहा जाएगा कि ये इस पानी की बदबू निकाल दो, हम पानी से RO प्लांट के थ्रू पानी को साफ़ करके हम सैलाब ज़दगान जो सिटी टेंट में बैठे हैं उनको दे सकते हैं, लेकिन पानी की बदबू ख़त्म नहीं कर सकते। खुदारा इसको पानी यहाँ कहीं से भी पानी आप अरेंज करें, लेकिन ये बदबूदार पानी अगर यहाँ लाया जाएगा तो इसका कोई फ़ायदा नहीं है। इससे बेहतर है, तो मैं समझता हूँ कि बजाय इस बच्चे के साथ कोई हादसा हो, इसके साथ जैसे कोई ये सैलाब ज़दगान यहाँ बैठे हैं वो तेज में आके कोई ऐसी हरकत करें, कोई मशीन को कोई नुकसान हो। खुदारा अगर इनको साफ़ पानी यहाँ दिया जाता है, मेला पानी हो भले, लेकिन बदबूदार पानी ना हो, वो पानी इनको टाइम पे दो तो ये पानी साफ़ करके यहाँ जो भी कैंपों में बैठे हैं सबको साफ़ पानी मिल सकता है। और उन औरतों बच्चों को दूर दूर तक कैन उठा के, डब्बे उठा के पानी भरने जाते, वो भी उस तकलीफ़ से उनका अजाब भी ये दूर हो जाए। अगर नहीं कर सकते हो तो इनको इजाज़त दो, तो ये कम से कम मशीन लेके अपनी ज़िंदगी बचा के ये तो चला जाए। तो नाज़रीन, इन वक्त असां सां गॾु ही बुढ़ मुतासिर जेको ही इन टेंट में अंदर मौजूद आहे, ही उनजी अमड़ वालदा भी आहे जंहिंजी तबियत नासाज़ आहे, उहा भी हिते बिस्तर ते आहे। अचो पुछूं था त इन्हनि खे हिते इलाज जी कहिड़ी सहूलियत मिली रही आहे ऐं हीअ हिते वेठा आहिनि, इन्हनि खे कंहिं क़िस्म जी तकलीफ़ कहिड़ी आहे? का शइ घर में कान्हे का। जी अम्मा, घर किरे विया आहिनि, उस कारे में घर बि वेठा आहियूं, हिते बि तलपूं पिया, ॾियनि का शइ कोन था, मान नहीं ॾियनि था राति ॾींहुं बसि। उहे हू ॿिया ॾेई वेंदा आहिनि, सरकार जी कोन्हे, ओ सैलानी वेलफेयर वारा चवनि था बसि उहा माने थी मिले। असां हिते चुलो ॾियनि, असां ॿार चांट खणी मरूं पिया, सकरात लॻी पिया।
न मानी आहे और की बसि मानी को बीमार आहे तो नान पकोन थो खाए हा ईअं पिया आहियूं हाणे छा थो असां ॻाल्हायूं बसि आउं मरां थी मुंहिंजो साह थो हा असांखे का भुंकड़ी ॾियनि को तंबू ॾियनि का खंड पती ॾियनि को चुल्हो ॾियनि चांहि काढ़े कोप चांहि जो पियूं अॼु 8, 15, 16 ॾींहं आहीं उस कार में तलपूं पिया ही त ही घर बि तलपूं पिया त हिते बि तलपूं ही पिया तंबू ॾिना आहिनि न तव्हांखे अमा घर किरी विया आहिनि हिते अची मां आहियूं ही तंबू ॾिनो आहे तंबू भाउ आया तूं कड़ा अधु कलाक वेही ॾिस वियो सघींदो न मां किथे बच्चा बि तलपनि किथे असां बि तलपूं किथे माल असांजो मरी वियो असांजा टपड़ पुसी विया असांजे घर में का शइ कान बची आहे असां ख़ुशीअ सां अची हिन बाहि में वेठा आहियूं बेवस अची वेठा आहियूं मिले बि कुझु कोन थो असां शामड़ी टपड़ खणी वरी वञी पाणी में वेही रहंदासीं भले सरकार ज़मीदार थिए भई अव्हांखे का एतिरी इमदाद आई तव्हांखे को राशन ॿियो टियों ही अगरि को त बि असांखे बि राशन ॾियनि भला कोई ये राशन ॾियनि त पिया तव्हांखे कोन पिया ॾियनि अमा चन्ना असांखे कोन था ॾियनि मथे में सूर मरां हुन नाज़रीन हू कान थी ॻाल्हाए सघे त हू इंतिहाई ॾुखायल ऐं तकलीफ़ जे आलम में आहे बीमार आहे ऐं डॉक्टरनि खां चवनि था का दवा वग़ैरह बि वरिती अथनि ऐं हिन जे फर्ज़ंद आहे पुछूंसि था हिन खां जी बाबा जी मुंहिंजी पोड़ी बीमार आहे जाम जो मां सहेले खमीस ते मां बकरी संदी खपाई 3000 में खपाए पोड़ी जो इलाज करायो आहे जी 3000 में बकरी खपाई आहे मुंहिंजी एॾी हा सिर्फ़ु 3000 में पोड़ी जो इलाज करायो आहे अञा मुंहिंजी पोड़ी बीमार पई आहे हिते पोइ हिते सरकार तरफ़ां तव्हांजो इलाज ना कुझु बि कोन थियो आहे हिते कुझु बि न थियो आहे हेॾी सारी टेंट सिटी वॾी बस्ती ठाहे जेको ॾेखारे थो लॻी पई आहे हिते या ईअं लॻी पिया हिते उबस आहे एॾी जो असां ॿाहिरि हींअर बि वेठा आहियूं ॿाहिरि खटूं रखियो तंबू जी छांव में ॿाहिरि हीअ एॾी गर्माश आहे अदर एॾी गर्माश आहे केरु अदर 5 मिंट खट ते केरु कोन थो वेही सघे असां ॿाहिरि वेठा आहियूं पोइ हिते चैनल वारा ॾेखारनि पिया त ॾाढो सुख सां वेठा आहियो ॾाढो सवला वेठा आहियो हीअ चैनल वारा आहिनि ईअं बसि ईअं था चवनि त असां सवला वेठा आहियूं 5 मिंट अचनि था अदर वेही था ॾिसनि 5 मिंट पाण हिते अदर पियो ईअं असांखां ॿाहिरि ॻाल्हाइनि था तंबू में त वेहो तव्हां ॻाल्हायूं असांखे ईअं हासे करे चयो था तव्हां तंबू में वेही ॻाल्हायो हा ईअं चवनि पिया ऐं त अंदरि त तव्हांखे त कोन चयोसि बीह ॻाल्हायो छो त तंबू जे ॿाहिरां बि मां ही पासे मां जी छांव में वेठो आहियां त बि जेको आउं पघिरियो पियो आहियां अहिड़ी हालत आहे त पोइ तव्हां अंदरि सॼो ॾींहुं ही कीअं था गुज़ारियो राति कीअं था गुज़ारियो राति असां ईअं था गुज़ारियूं राति जो मच्छर आहिनि ॾींहं जो मखियूं तंग कनि असां मजबूरी में अची तंबू जी छांव वठियो ॿाहिरि था वेहूं न मच्छरदानी था ॾेई वञनि न असांखे कुझु ॾियो था वञनि असांखे सिर्फ़ु सलामी वारा अचनि था उहे टाइम 2 टाइम बसि रोटी ॾेई वञनि बाक़ी ही तंबू हणी करे पोइ ही बाक़ी ही DC तरफ़ां तव्हांखे का हिते मानी बानी का बि इमदाद तव्हांखे कुझु कोन था ॾेई वञनि न कुझु बि कोन था ॾियनि DC साहिब जे तंबू हणी ॾिना सला भले पटे वञे असां रोड ते बि वञी वेही रहंदासीं साॻी जॻह ते असांखे मोकल ॾे असां हींअर ई वेंदासीं हलिया असांखे का शइ कोन थो ॾे DC साहिबु अचो चकर आयो वञे थो हलियो वापसि DC साहिब खां असां चऊं था असांखे कहिड़ी शइ ॾेई आहे मुंहं ते वठी अचोसि असां वेठा आहियूं हिते DC साहिबु असांखे कहिड़ो राशन ॾेई वियो आहे का शइ कोन थो ॾे राशन का शइ सहूलियत न आहे पाणी में धप आहे ढूंढ जी पाणी खणी आया असांजे गिलास में छोकिरा इहो पाणी इहो केरु ॾेई वियो तव्हां किथां भरियो आहे त मूंखे लॻे थो बनियुनि मां किथां भरियो अथव पाणी गिलास में इहो हितां इहो पाणी साॻियो आहे हिन में इहो हितां खां ईअं साफ़ु कोन थी मशीन हली कोन ख़राबु पई साफ़ु कनि कोन था ईअं बसि ॾियो हला वटि ईअं हलिया था वञनि पाणी धप वारो आहे केरु इस्तेमालु कोन थो करे बकरी खे ॾियूं था बकरी कान थी पीए परियां किथां ॿाहिरां पाणी किथां था भरियो ही वञनि था किथां ॻोठ वॾेरा ही अलाए किथां भरियो था अचनि असां किथां वञी भरे अचूं असां त पोइ हितां सागड़ में लॻा पिया आहिनि नलका असां उतां भरियो था अचूं शहर मां हीउ पाणी आहे हीउ पाणी ॾिस धप वारो आहे हीउ ॾिस ख़ुशबू ॾिस पाणी में केतिरी आहे हीउ केरु पीए थो पाणी एतिरो कैमरामैन खे चवंदुसि थोरो हिनखे ज़ूम करे तव्हांखे पाणी ॾेखारे ख़ुदारा रहम कयो अलाह जी मखलूक ते रहम कयो एतिरो इंसान ज़ात खे एतिरो न तड़पायो हिकु त ज़िलई इंतिज़ामिया जी ग़फ़लत ज़िलई इंतिज़ामिया जी नाअहलियत इन जी नाअहली जे करे पूरो सिंध हुकूमत जी नाअहली जे करे पूरो सिंध फ्लड में जेको आहे सो सैलाब में जेॾां केॾां जेके इंसान जेके दर बदर बेयारो मददगार आहिनि
पर आउं बिलख़ुसूस हिन वक़्तु शाहीन सिंध जी टीम जेका आहे उहा हिन टेंट सिटी में जेका आहे असां पहुतासीं त अॻे डिप्टी कमिश्नर निसार मेमण जे जेके छाड़तनि उन्हनि जे मनपसंदनि जेके उहे वीडियो ठाहे जेके क्लब जेके हलाया विया जेके उन्हनि पब्लिसिटी जेका आहे डिप्टी कमिश्नर सांगड़ जी जेका चमचागिरी जेका कयूं पिया न अचो हिते वेही ॾिसो ऐं इन्हनि जा जेके तासरात ॿुधो त हिते केरु माण्हू राति जो रहे केरु पियो जीए कीअं पियो उहे आहिनि कहिड़े आसिरे में रुगो तंबू ॾेई करे तव्हां आयो न सम्झो त असां अहसान पूरो करे छॾियो ही पिन जा तव्हांखे ॿाहिरि मुल्क जी इमदाद तव्हांखे मिली आहे तव्हां पंहिंजे मुल्क मां त टको हिकु सिंध जे पैसनि मां हिननि ते ख़र्चु कोन्ह थियो हूंदो त कंहिं जागीरदार वॾेरे ऐं MLA ऐं कंहिं MPA खयो हूंदो अलाह जी मख़लूक ते रहम कयो ड्रिजो जनाब डिप्टी कमिश्नर डॉक्टर इमरान हसन ख्वाजा साहब ही पाणी आहे ऐं ही आउं सम्झां थो ही सही था चवनि ही बकरी बि कोन पींदी जानवर बि कोन पाणी पींदो ही इंसान पीअण ते मजबूर आहिनि पर ही पीअनि कोन था मुंहिंजे साम्हूं मूं ॾिठा त ॿारड़ा न्याणियूं परे खां जेके आहिनि पाणी भरे उहे पंहिंजे मथे ते हथनि खे केन उन्हनि ते पाणी खयो पिया अचनि ही पाणी पीअण जे क़ाबिल कोन्हे को ख़ुदा फोटो सेशन बंदि कयो अलाह जी लाठी जेका बेआवाज़ आहे उन खां टिजो हिन अलाह जी मख़लूक अॻे इन्हनि जो सभु कुझु अझो लटो सभु तबाह थी वियो इन्हनि वटि कुझु कोन बचियो आहे चवण लाइ असां वटि घणेई आहे पर काश अव्हांजे दिलि में ख़ौफ़ ख़ुदा ऐं उहे हमदर्दियूं हुजनि इन्हनि ॿोॾ मुतासिरीन लाइ त शायदि असांजा ॿोॾ मुतासिर ईअं दर बदर बेयारो मददगार कोन हुजनि जीअं हीअ ॿोॾ मुतासिरीन ही छा कहिड़ी पंहिंजी दास्तान ॿुधाइनि ही सभु कुझु पंहिंजा लुटिजी विया बेयारो मददगार हुकूमत जे आसरनि ते इहे हिते हिन टेंटनि में पिया आहिनि अदा तव्हां सुबुह जो चांहि कीअं पीअंदा आहियो चांहि असां पियूं था हिकिड़े टाइम पियूं था पोइ वरी कंहिं टाइम आहे ई कोन कुझु कीअं था पियो किथां था आणियो इहो किथां पिनी तव्हां वठी ईंदा आहियूं किथे वॾेरा ईंदे किथां वठी ईंदा आहियूं केरु ॾींदो आहे केरु ॾींदो बि कोन्हे असांजो हिते केरु पहचान वारो हिते केरु कोन्हे जनाब डिप्टी कमिश्नर साहब पाण त सुबुह जो उथंदा आहियूं पहिरीं असांखे टी मिलंदी आहे कप ऑफ टी पाण खे मिलंदी आहे पाण पीअंदा आहियूं पोइ पाण ऑफिस ॾे पंहिंजे घरनि ॾे असां पंहिंजी ड्यूटी ॾे असां पंहिंजी ज़िमेदारियूं पोइ निभाईंदा आहियूं उथंदे पहिरीं इहा शइ पाण सभु यूज़ कंदा आहियूं पर हीअ नंढड़ा ॿारड़ा मासूम नंढड़ा ही जीता अमड़ा ॾिसो ही सुबुह जो उथंदा हूंदा न पहिरीं चांहि ऐं बिस्किट ख़ुदा सुबुह जो पापा ऐं चांहि सादी जेका आहे उहा इन्हनि ॿारनि खे ॾेई वञो पर हिन वक़्तु मुंहिंजे कैमरामैन जी जेका कंडीशन आहे न पर आउं उहा तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदुसि छो त आउं ॿाहिरि बीठुसि हू तंबू में अंदरां साइड ते थी कैमरा परी तरफ़ कर त हुनजी कंडीशन जेका तव्हांखे ॾेखारियां हीअ तव्हां ॾिसो पिया ही इंतिहाई कहिड़ी कंडीशन में आहे ऐं तव्हांखे छा ॿुधायां मां साम्हूं नथो अचणु चाहे हुनजी कंडीशन तमामु इंतिहाई जेको आहे बुरी हालत में जेका आहे उनजी हालत आहे हिन तंबू में अंदरि माना सम्झो त ज़िंदगी में जहिड़े दोज़ख जंहिंखे चइजे न हीअ दोज़ख बणी पिया इन करे तव्हां ही माण्हू हिते ही किथे माण्हू पवंदा हीअ हालत ॾिसो हिन में असां अंदरि बीठा आहियूं ऐं 10 मिंट में पींदुसि 10 मिंट में पोइ मुंहिंजी हालत कहिड़ी थींदी तव्हां ॾिसजो हीअ मूंखे पघर अचणु शुरू थी विया हीअ छा आहे ही ॿोॾ मुतासिरीन खे तव्हां उन्हनि सां हमदर्दियूं कयो पिया उन्हनि खे तव्हां ही पनाह ॾिए थो या उन्हनि ते तव्हां ही ज़ुल्म ऐं ज़्यादती जेका ढाई वञे पई ही रेगज़ीनी छा आहे ही हथु टेम्परेचर रखो ख़ुदा जो कसम आहे हल्फ़ी आहे चवां थो असां हथु कोन था रखूं जनाब चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान असां कंहिंखे अपील कयूं अलाह असां तुंहिंजे दर था असां दायूं ॿाॾायूं था तुंहिंजे दर शायदि इहे जेके हुकुमरान आहिनि इन्हनि जे दिलनि में को रहम पए त इन्हनि खे जेके तंबू आम नॉर्मल वे में ही बर्फ़ानी इलाइक़नि जा तंबू आहिनि अड़े ज़ालमो ही हिन गर्मी जे इलाइक़नि जा तंबू न आहिनि तंबू ॾाढा भला आहिनि ॾिसण में ॾाढा सुहिणा आहिनि पर हीअं अंदरि जेका अमा वेठी आहे उहा तंबू खां ॿाहिरि आहे हिकु माण्हू बि हिन जेके 200 टेंट सिटी 200 माण्हुनि लाइ जेका ही लॻाई वई आहे हिकु माण्हू बि अंदरि हिन तंबू में अंदरि मौजूदु कोन्हे को छो हुनजो कारण छा आहे अचो वधीक हुन खां पुछूं था त बाबा तव्हां तंबू में अंदरि छो कोन था वेहो हुकूमत तव्हांखे तंबू ॾिना आहिनि हुकूमत तव्हांखे मानी ॾिए थी इन खां वधीक पुछूं था नाज़रीन हिन वक़्तु असां डिप्टी कमिश्नर सांगड़ पारां जेका आहे टेंट सिटी हीअ पूरे सिंध में सिंध हुकूमत पारां जेके लॻायूं आहिनि सांगड़ सिंजोरो ऐं जाम नवाज़ अली ऐं शहदादपुर टंडोआदम इन साइड के जेके बि आहिनि ये 4 डिस्ट्रिक्ट में 4 सिटी टेंट क़ाइमु कया विया आहिनि जेके 200 ख़ानदान जेके आहिनि ॿोॾ मुतासिरीन खे तरसायो वियो आहे पर हिते त मूंखे 200 ख़ानदान त नज़र कोन था अचनि पर जेके चंद जेके वेठा बि आहिनि उन्हनि जी जेका आहे
दर्दनि जी कथा आहे हिते जेके छॾे वञण खां पोइ इंतिज़ामिया जेका आहे ज़िले इंतिज़ामिया सांगड़ जेका लापरवाही करे इन्हनि खे बेयारो मददगार रुगो तंबू में छॾे हली वई आहे। पोइ अचो पुछूं था हीअ अमड़ जेका पट ते वेठी आहे हिनखे ही पट ते पई आहे ही जेका ॾिसो पिया तरपाल जेको ऐं जेका पघर में जहिड़ी हालत में लॻी पिया हिन जी बीमार आहे। पुछूं था ही छा अम्मा किथे वेठा हो तव्हां? असीं न गुलाम कादर मरी जे ॻोठ हेठां। पोइ ही हिते तव्हांखे तंबू में वेठा हो, हिते सहूलियत कहिड़ी आहे? हिते सहूलियत रुगो भतड़ो ॾिना त दम जी मरीज़ न को भतो खाया न को जातो का टुकुर पिना हुन का टुकुर पिना हो खाया भत बत कान खाया कमल मानी नी कमल भत ॾिनो मानी हूंदी त खां भत कान खाया बुकी सुनी ऐं त रन ज़ाल केॾे नान वणनि ई कोन नान त खाई सघां क़ुर सूरी ॾेई छॾी आहे। छो बसि असां खाधा कोन्हे लो असां सिंधियुनि खाधा कोन्हे नान अलाह असां सूरी ॾेई छॾिया रत पेटा में बि पोइ राशन हुजे मत त थियो अचां थो बाबा बाबा आउं त मिसकिन आहियां मूंखे कुझु बि कोन्हे को बकरियूं से बि मरी वियूं बचड़ा हाणे हुते घर उछे पाणी बि छॾे आई आहियां रीहूं पिया कनि मां चवां किथां ॾे ॾियां रॾ दालो जेको ॾाढो को बाबो त हुनखे चवां त मूंखे ॾीन केरु घणियूं बकरियूं? 5 बकरियूं 5 ई मरी वियूं पाणी मां केरु कढी ॾे बाबू रन दाल खे बेवाही खे घणी कढी वरी पाणी अची वियो हेॾो हुन पाणी मां किथां कढी कयां न गाह न ॿियो यको पाणी अची वियो हिते पोइ ही तूं बीमार पे सुती पई हुई ऐं आयसि पोइ ही त सफ़ा ही पोइ बसि छॾियो ही त अञा बि आउं सम्झां थो त मथां ही अलाह जी छांव अगरि जुड़ थियो पियो आहे जे जुड़ न हुजे बाबा जहिड़ो ही हुन तंबू बाहि में पिया बाहि में लाचार पिया मजबूरी पिया बाहि पे ॿरे तूं घड़ी हिकिड़ी सेकनि वेही त तूं बाहि थी लॻे जा न मजबूरी में पिया बेवस पिया वॾा चवंदा बेवस हिकिड़ो शॉर्टकट मसरूं कट करे इशारा करो ये थोड़ा लाइव चला देगा। अमा ही तंबू में हिते वेठा हो ही त आहे त वॾो ख़ुशहाल आहे खुलियो लॻो पियो पर चींदू तो घड़ी हिकिड़ी वे त चींदो कबर जेरियूं सुता पिया जेरी कबर सुता पिया पोइ बेवस सुता पिया छा कयूं केॾा वञूं घर किरी आहे घड़ी हिकिड़ी सुम्हंदुमि कोन बाबा सुम्ही सघंदो। पोइ हुकूमत भला को तव्हांखे ज़िले इंतिज़ामिया को ख़ुश्क राशन वग़ैरह बाबा असांखे भतड़ो ॾे था ॾियनि ॿियो बोर मानी कमल भतो कमल बोर मानी आहे त भतो कान खायां बोर हूंदो त खाईंदो बाक़ी इहो था ॾियनि राशन सरकार ॾे थी पोइ उहा त हिननि छोकिरनि जो सुझा मूंखे सुध न आहे केरु अचनि था मौलवी चवनि था अचनि था कहिड़ा उहे सैलानी चयो था ॾियो था उहे ॾेई था बाक़ी पोइ बीमार आहीं पोइ तुंहिंजो हिते अस्पताल आहे तुंहिंजो इलाज कनि था दवा बवा मिले अब गोरियूं वठी अची तप जूं ॿ ॾेई छॾियो अस्पताल हेंगनि हिकिड़े 2 अलाए 3 ॾींहं पटे छॾियो बसि अस्पताल पोइ बंदि करे छॾियो हेंगनि अब पटे पोइ पटे विया पटे अब पटे माना सरकार चवंदी हीउ हिन ते त सड़ियो थी वञा ही तंबू ही बि सरकार जो आहे लॻल पर ही असांखे ॾींदा कोन चवंदा सिरकत वञी रखनि असांजी रुगे ही त अमा ही सरकार जो त कोन्हे ही ॿाहिरीं मुल्क असांजे मुल्क ते रहम खाई असांखे ॾिनो अथनि असां ॿुॾी विया आहियूं न ही उन्हनि रहम खाई असांखे ॾिनो आहे सही आहे बाबा भला ही जा बोड जेका आई तव्हां वॾी उमिरि जा बोडियूं ॾिठियूं हूंदियूं पाणी आयो ही तव्हां ॿुॾो कीअं अबा बोडियूं असां ज़िंदगी कोन ॾिठियूं असां हाणे इहा बोड आई मींहुं पींदो हो जीअं असां सिटी टेंट सांगड़ में जेको डिप्टी कमिश्नर सांगड़ पारां जेको ही लॻायो वियो बोर्ड मुतासिरीन जे लाइ असां सिटी टेंट में हिते मौजूदु आहियूं ऐं जेका हिन सख़्तु गर्मी में जेको हेॾो ही टाइम जेको आहे तक़रीबन ही 4 थियनि पिया पूरा 4 हिन टाइम ते जेका हिते टेम्परेचर जेको ॾिसो अमा तूं हवा न हण बाबा मूंखे वाह न लॻे तूं पंहिंजे पाण खे हण तोखे कुझु न थिए असांजी ख़ैरु आहे असांजी ज़िबी आहे अलाह अव्हांखे हयाती ॾे नाज़रीन ही तव्हां इन्हनि जा ही जेके अमड़ जा तव्हां ख़्यालात ॿुधा अमड़ जो पुटु बि हिते मौजूदु आहे हीअ बि मज़दूर आहे अचो इन खां पुछूं था त इन्हनि खे हिते कहिड़ी सहूलियत मिले पई हिन जो छा चवणु आहे? साईं असां लाइ ग़रीब आहियूं असांजे बच्चनि खे पेट में सूरु बुखार हिकिड़े ॾींहुं सही हणणु आया वरी उहो भॼी विया असां न कपिड़ा न ॿियो न टियो असांजा घर ड्रही आहे असां लाइ ईअं वेठा आहियूं न पेरनि में जूता न छा घर बि ड्रही आहे असांखे केरु ॾाम वञो न साईं 5 रुपया ॾियो चए वञी कमायो
असां केतिरे था चवंदे की जेल वारी मानी त थाणे वारी मानी की तेजी वाड़िया ईअं मानी थी मिले साईं असांखे साईं न ते चाह थी मिले न असांखे हिते सही तरह मानी था ॾियनि छा था चवनि त ॿ माण्हू कोन हिकिड़ो माण्हू असांखे हिकिड़े खे मानी ॾियनि साईं असां घर में ॿ माण्हू वेठा कॾहिं बि चवंदा हिकिड़ो घर में माण्हू आहे असांखे सही बि मानी बि कान थी पूरी नथी मिले सही तव्हां मुतालबो कहिड़ो कंदो DC सांगड़ खां असीं चऊं था असांखे ग़रीबनि जी पाणी घरनि में बीठो आहे इहो ख़ाली करे ॾियनि न ईअं थोरी घणी असांजी मदद कराए सघनि था ॿियो असां ग़रीब आहियूं असांजो न हिते पीउ बि मरी वियो कमाइण वारो हिकिड़ो आहियां 6 भेणियूं आहिनि ऐं आऊं सफ़ा यतीम आहियां ग़रीब आहियां मुंहिंजा 3 ॿार आहिनि कमाइण वारो हिकिड़ो आहियां साईं केर बि मुंहिंजो न आहे साईं ॿियो न त भला खंड पती घी ॾेई वञनि इहे डेली वारो भत नान ॾियो था नाननि बीमार आहिनि पेट में सूर बुखार मां ईअं मुंहिंजा ॿारनि जा हाल ॾिसो साईं मुंहिंजी माई बि पेट सां आहे 8 महीनू आहे माई खे मारी खे मोड़ एतिरो पैसो कोन्हे संभाल माई सूर ॿार खाए जाए ॾांहुं थिए तव्हां खणी भॼां मुंहिंजो केर बि धणी साईं न आहे ठीकु नाज़रीन टेंट सिटी में ये एक ख़वातीन आप देख रहे हैं आप ये देखें ये अम्मा है मेरे साथ ये देखें क्या हो गया इसकी कंडीशन देखें और निसार मेमन साहब इनका कहना है कि कराची की कोई NGOs की तंजीमें आई थी उस दिन ख़ुद भी आके इनको देख के दे उसके बावजूद भी ये नहीं हो सका उससे पता नहीं क्यों मुझे लगता है इन अफसरान के नेकी इनके खाते में लिखी हुई नहीं है नेकी का काम करने की इनको तौफीक अल्लाह ने नहीं दी है इनको उसी टाइम एम्बुलेंस में अगर बुला के अगर इसे हॉस्पिटल शिफ्ट कर लेता तो इसकी ट्रीटमेंट होती इसकी कोई सरकारी सतह पे इसका अच्छा इलाज होता कोई उसकी सेहत हो अल्लाह ना करे कल को ये मुझे नहीं लगता को ये इसकी जो कंडीशन है बचाने वाला ज़िंदगी मौत मेरे अल्लाह के हाथ में लेकिन इसको देखो इसकी कंडीशन देखो खुदारा रहम करो इन गरीबों पे रहम करो अल्लाह की मखलूक पे रहम करो अल्लाह कहता है मेरी मखलूक के रहम करो मैं आप पे रहम करूँ मदद नथो कराए सघे साईं मानी ॾिसो भाॼी ॾिसो साईं केरु चवंदई भाॼी आहे साईं ईअं असां जेल में बि ईअं मानी न मिलंदी आहे 3 ॾींहनि खां वारनि खून कंदा आहिनि खून करे ईंदा आहिनि जा दुश्मनी हूंदी आहे चाहे केरु चोरी करे या धाड़ो हणे या फुर करे उनखे बि मानी सही मिलंदी आहे असां इहो हाल न आहे साईं असांजो साईं असां कहिड़ो उन्हनि जो ॾोह कयो आहे असांजी थोरी घणी केरु मदद न कराए थो सघे असांखे थोरो घणो सामान ॾेई वञे मानी नान असांखे संदो ॾींदो असां संदो ई पचाए खाई सघूं था असांजा नंढड़ा बच्चा आहिनि साईं असां किथां वञी सघूं अहिड़े नाननि खां असीं ईअं सही आहियूं साईं असांखे अला करे नानी भले न ॾींदा असां बुखे ई सही आहियूं ॾियण जो कहिड़ो फ़ाइदो आहे हिननि जो जी अम्मा छा था चवणु चाहियो असां चाहींदा त असां हीअ ॾिस पधरनि में पिया आहियूं असांजा नंढड़ा बच्चा हिते रुलिया पिया आहिनि असीं परदेसी हुतां खां किथां खां असीं बोर्ड मां निकिरी असीं हिते पिया आहियूं मजबूरी में अची पिया आहियूं न असांखे राशन थो मिले न असांखे को तरपाल थो मिले न असांखे को पाणी लाथां थो मिले हीउ दॿो हिकिड़ो ॾेई आहिनि जंहिंमें पाणी जो ढुक रखो उहो गरम थियो वञे हलियो ऐं तबू आहिनि जिन में असीं वेठा आहियूं असीं त उसन में पिया आहियूं हींअर बि असीं हिन पधरनि में पिया आहियूं कहिड़े असां ॾोह कयो आहे न असांखे को राशन न हिन जेको मानी खां हिन इन चांवरनि खां असांखे इहे न खपनि असांखे रुगो असांखे पंहिंजो राशन ॾेई वञनि असीं हिते रुकी सुकी पंहिंजे बचनि खे पचाए खारायूं असां अहिड़ो ॾोह त कोन कयो आहे हर कंहिं वटि आहे बोर्ड आई आहे हर कंहिं वटि अलाह जो तरफ़ां आयो आहे असीं बस में कोन हिते वेठा आहियूं अची छो असां ज़्यादा कनि छो नथी सरकार असांजा अदा करे छो नथी असांखे सरकार ॾे हीअ जीता बि असांजा केॾांहुं वञनि हेठि पधर में सुम्हूं अचे को नांग असांजे बचनि खे खाए पोइ असीं केॾांहुं वञूं असांखे भरे ॾींदी सरकार असांजो ज़िम्मो खणंदी ॿुधायो न असांखे हीअ असांजा नंढड़ा बच्चा राति ॾींहुं तड़पनि था केॾी महिल चवंदा असांखे पेट में केॾी महिल चवंदा असांखे सुबुह साण उथनि चवंदा अमां असांखे चांहि ॾे अमां असांखे पापो ॾे अमां असांखे मानी ॾे असीं किथां हाणे ॾियूं असां हुननि खे ॿुधायो असीं मजबूरी में हिते निकिरिया सदा कख छॾणु सवला कोन्हनि ॾुखिया आहिनि असीं मजबूरी में हिते अची ही तरपाल आहिनि असांजा ॾिस पधरनि में पिया आहियूं असां त का शइ कान्हे का ईअं ई पिया आहियूं न हाँ पधर में रली छाई पिया रली पिया ॾिस आहे कुझु सही ईअं असीं पधरनि में राति ॾींहुं पिया आहियूं न असांजा मच्छरदानी आहे न छा असांजा बच्चा आहिनि सुरंदा पिया आहिनि
इहो सरकार सां अदाला नथी करे कहिड़ो असां सरकार जा ॾोह कया हर कंहिं वटि या वॾा असां वटि त कोन्हे हिकिड़ी को चऊं था छो नथा असांखे ॾींदे सामान तंबू वग़ैरह राशन आयो त तंबू जाम आया ने हेॾा सामान जा गुदाम भरिया पिया अखियुनि सां ॾिसी आया आहियूं ॿिए पासे ॾींहुं पिया असां कहिड़ो ॾोह कया सरकार जो छो नथी सरकार असांजो अदाला करे चकनि जे पासे में वञे जे कंहिं पासे वञे जे कंहिं पासे वञे असां वटि नथो अचे बोल त अवां जिथे किथे आहे त ॾियणो सभिनि खे आहे त अवां जो बि त हक़ असांजो बि हक़ आहे न असांजो बि हक़ आहे न असांजो बि हक़ आहे न हीउ ॾिसो जॾहिं सरकार नथी हक़ करे हीउ ॻोल्हियूं बि अचनि अञा सरकार लाइ छो नथी सरकार असांजो अदाला करे छा नथी करे छो नथी करे असांजो अदाला करे असां हीउ बच्चा असांजा रियो पिया कनि असांखे ॾींदा असांजा हीउ बच्चा हेॾे सुरंदा पिया आहिनि तूं ई पाण ॾिसी त सुरंदा पिया छा आहे हिन में वेही सघूं था ॾिस तूं तरपालनि में वेही ॾिसी आयो आहीं हेठि जो पठ जो पधर जो तरपाल बि कोन्हे असां वटि छो असां कहिड़ो ॾोह कयो आहे सरकार जो सरकार त अव्हांजे लाइ त जेको आहे सो न रुगो ॿाहिरि मुल्क जी इमदाद पर सरकार एतिरो कुझु आयो आहे हू बोर्ड मुतासिर ॾियनि असांखे सरकार ॾे ई नथी घणी गुदाम भरिया पिया आहिनि ॿिए पासे ॾींदी पिया असांखे छो कोन था अचे त पियो तव्हांखे कोन पियो ॾियनि कोन था ॾींदा असांखे कॾहिं ॾींदो अथनि असांखे अॼु 15 ॾींहं आहे हिते ईअं ई वेठा आहियूं भतो पियो मिले जहिड़ो असांखे को कैदी त कोन अची वेठा जो असांखे भतो पिया ॾींनि आख़िर असांखे ॾींदा सभु ॿियनि जे तरफ़ां बि अचे सरकार जे तरफ़ां असांखे कोन थो मिले मतिलबु हू समाजी तंज़ीम हा उहे पिया ॾींदा असांखे उहे पिया ॾींदा हा सैलानी ॾे जीअं असांखे माणी सरकार कान थी ॾे असांजे सरकार निहारे थी पर त हिते माण्हू ग़रीब वीचारा आम पई आहे हिते आया हिते मीडिया वारा DC साहब निसार मेमन बि आयो उन्हनि चयो त बाबा हिते 2 वक़्त जेका मानी मिले पई 3 टाइम पाणी साफ़ मिले पियो खाधो मिले पियो ऐं सुकून सां रहिया पिया आहिनि कुझु बि कोन थो मिले DC साहब छा आहे मीडिया वारा रुगो असांखे भरियो कढियो था वञनि कुझु कोन थो मिले असांखे हलाइनि कोन था न कुझु बि न तव्हांजी दाद रसी उहा कान थी थिए असांखे तंबुनि में विहारे रुगो असांखे भरियो हलिया था वञनि बसि ॿियो कुझु बि कोन था कनि असांखे न को का शइ ॾींदा न कुझु असीं ईअं ई वेठा आहियूं जीअं असांजा ॾिसी पियासीं ईअं ई वेठा आहियूं हीअं असांजा बच्चा तड़पनि पिया हालत त बुरी आहे इंतहाई असां ॾिसूं पिया ॾिसी पिया न तूं असां चओ त बाबा हिननि जो ॾोह कोन्हे पोइ असांखे मयार ॾियो असांजो ॾोह कोन्हे को हीउ ॾिसो असांजे लाइ सरकार छा आंदो आहे असांजे लाइ हिन बोर्ड ते जला आंदो आहे न हा बोडार लांदो अथनि गुदाम ॾिसो वञे तव्हां पाण हली ॾिसो फौजूं वेठियूं आहिनि ॿियूं वेठियूं आहिनि कंहिंखे अटे जी छंड कोन था ॾियनि त बचनि खे पचाए ॾियनि कोन था ॾियनि लठियूं खयो असांखे ढोड़ाइनि था असांजो को बच्चो वीचारो वञे त उन्हनि खे कुहारियूं खईंदो ढोड़ाइनि हा पोइ ॾेखारे अथमि न छा आहे त सॼो ख़ाली पियो आहे छा आहे भले ढांचे सामान अचो नाज़रीन ही तव्हां ॾिसी वठो हीअ अम्मा जो इसरार आहे त भई मुंहिंजे तंबू में अंदरि ॾिसो त अंदरि आहे छा कहिड़ी शइ ॾिनल आहे छा असां वटि मौजूदु आहे हिते ही ॾिसो पुराणा फटल पुछियासीं कढी ॾिसताऊं ही ॾिसो पानी में कढी आयो ओ इक़्तिदार जा धणियो ओ आसिफ अली ज़रदारी साहब ॾिसो नवीद डेरा साहब ही तव्हां हिननि जा बि MNA हो मथां मुंहिंजी का ॻाल्हि बुरी लॻंदी हुजे ऐं हथु ॿधी अदब सां माफ़ी घुरंदुसि अगरि तव्हां सम्झो था त आउं ग़लति ॻाल्हि कंदो हुजां मक़सदु तव्हां ईअं सम्झंदा हुजो त आउं कंहिं टारगेट करे कंहिंखे कंदो हुजां न पर मूंखे इंतिहाई ॾुख मुंहिंजी सांगड़ जी मीडिया ते थियो जॾहिं उन्हनि जेकॾहिं इन शयुनि खे अहिड़े नमूने चमचागिरी करे हाईलाइट कयूं त सांगड़ सिटी टेंट जेका आहे सा उहा बोड मुतासिरीन लाइ जन्नत बराबरि करे छॾियूं मरीज़ जान ॾींदो ख़ुदा खे उहे बि जान ॾींदा ही ॾिसो छा आहे कुझु कोन्हे असां वटि छा असांखे ॾिनो कहिड़ी साला जन्नत खोले विया आहिनि कुझु कोन्हे असां वटि असांजी जन्नत कहिड़ी साला जन्नत करे विया आहिनि कहिड़ी साला जन्नत करे विया आहिनि काई जन्नत कान कई अथनि साला असीं अहिड़े ज़ुल्मनि में पिया जहिड़ा असीं दोज़ख में पिया आहियूं न छा असांखे कयो हा पाणी छोकिरे कुझु चवनि रड़ी पई छोकिरे असांजे धणी साईं तव्हां असां तव्हांखे वॾो था कयूं न असां तव्हांखे सोचूं था असां तव्हांखे वॾो था कयूं सभु ॻाल्हि में तव्हांखे था चाढ़ियूं ऐं ग़रीब आहियूं सभु ॻाल्हायूं त असां छा चवंदा आहियूं असांजो हीअ वॾा वेठा आहिनि असांजा सभु शइ वेठा आहिनि असांजो केरु कोन्हे हींअर पोइ बोटल में ॿिए में टे में सभु ॻाल्हि में तव्हां आहियो
न असांखे धारी साईं न आयो छा आहे? हा मां बोतल या असांखे फलाणो बोतल या खपे थो ॿियो कुझु 1000 रुपए भरे वेंदा हो असांजे के अच्छा भरे वञनि था हलाए कोन था न न भरे वञे त कुझु कोन ॾींदी असां ना जेके भरे वन त माण्हू ॿिया आया आहिनि भरे विया आहिनि कुझु कोन मिलियो असांखे डेली ॿ टे डेली अचनि था भरे था वञनि आज भलो था कयूं असांजो त कोई भलो कोन थो थिए न असांजो कोई भलो कोन थो थिए बसि असांखे भरियो असांखे नेट ते रवानो करे था छॾी त आगे असां सुख पिया ॾियूं आगे सुख पिया ॾियूं असांखे कोई सुख कोन था ॾियूं साफ़ी जो कम आवाज़ अव्हांजी इंतज़ामिया तक पहुचाइण आहे ऐं इंतज़ामिया जो कम हा जेको आवाज़ न पहुचाए अव्हांजे हक़ खे दॿाए सम्झो त उहो बि उन ज़ालिमनि सां गॾु आहिनि असां अव्हांजी आवाज़ ई पहुचायूं था असांखे दॿाए बि वञनि था असांखे दॿाए बि वञनि था हा असांखे दॿाए बि वञनि था नवीद ॾेरो जेको आहे जो असांखे दॿायो वठी असांखे हाजी आहे असांजो PM जेको आहे हाजी असांखां वोट वठी वियो आहे उहो आहे MP जेको आहे नवीद ॾेरो हींअर वोट वठी वियो आहे असांखां हींअर असांखे कुझु बि कोन ॾिनो आहे असां हिते वेठा आहियूं नवीद ॾेरो जेको आहे जो वोट वठी हींअर लिकी वेही रहियो आहे हींअर ज़ाहिर छो कोन थो थिए अचे थो बाबा DC वटि अचे थो पारस ॾेरो जेको आहे फोकल पर्सन आहे हू निगरानी हिननि जी कनि पिया तव्हांजी कनि पिया असां वटि चकर रोड ब्लॉक करे असां ॾेर जे पुट खे चयो आहे चए अला कोशिशि कयो बसि अला छा थो कोशिशि करे असां का कोशिशि कोन थो करे असां को कोशिशि कोन थो करे न्याणियूं आहिनि रोडनि ते बि तड़पनि हुते बि तड़पनि का कोशिशि लिकी वियो आहे मरंदा असां पोड़ो मिटी जो ॾेई ईंदा पोइ छा अची कंदा मोए खां पोइ छा कंदा का कोशिशि कंदी असां हींअर कुझु कोन थो अचे सालाते रुगो असांखे त भरियो रवानो बच्चा घर में नथा निकिरनि कुझु कोन था ॾींदी कुझु कोन हाथे मरी छिड़ी पई कॾो की बोडाई असां कॾो की बोडाई असांखे लूण जी चमची किथां न मिली त असीं तबुर में पिया हुआसीं वञनि मां जा घरनि मां असां हेॾनि मां निकिरी असीं हिते जी पिया नेट पर चाहली असांजे घर ॾिसनि त असांजे घर ॿुॾल आहिनि की कोन आहिनि ॿुॾल आहिनि की कोन आहिनि ॿुॾल हेॾनि पाणिनि मां असीं झागे झागे बच्चा खणी निकिता जागे असीं निकिता ईअं असीं कोन निकिता मजबूरी में निकिता साहब केरु कख कोन छॾींदो पंहिंजा छॾींदो मजबूरी में छॾिया अथऊं न बाबा नांग पिया तरनि हे जान हिते असांजे पधरनि में बच्चा पिया ॾे असांजे बच्चनि खे को लुड खाए को ॿियो खाए केरु असांजो ज़िम्मेवार आहे बच्चनि जो असांजो न हिते हेतिरा मुहारा अली केॾी तादाद में मुहारा तव्हांखे मुहारा कोन कुझु बि कोन मिलियो कुझु न मिलियो हिते बसि इहा ॾेई ॾेई छॾियो इनखे DC साहब खे वापसि ॾेई DC साहब असांखे थोरो कयो आहे DC साहब असांखे थोरो करे छॾियो आहे असांखे ख़ाली दॿी ॾेई जो आहे का शइ कान्हे हिते हिन में दॿी में न बाबा हिन में पाणी थधो किथे ही गरम ही त हींअर अलाह जे तरफ़ां खां छां ठही आहे न त असां पघरजी वियासीं पाणी पीअनि त पेट में सूर हा पेट में सूर जो न खाइनि त पेट में सूर छा बचनि खे सिॾियूं असांखे ॾींदासीं रुखी सुखी पंहिंजे बचनि खे पचाए खारायूं न तव्हांजो मक़सदु आहे त तव्हांखे जेके न सो ख़ुश्क राशन ॾेई वञनि तव्हां पंहिंजे हथनि सां ठाहे करे पंहिंजे बचनि खे खारायो पोइ ॾुखियो सुखियो वेठा वक़्तु पूरो थी वेंदो सुबुह जो मानी केॾी महिल तव्हांखे अचे थी ऐं वरी राति वारी बाबा इहा बि उन्हनि जी महिरबानी आहे हिननि जो चवणु आहे सैलानी वारा अचनि था सो बि सुबुह जो महिरबानी आहे उहो सुबुह जो मानी ॾेई था वञनि सरकार असांखे कुझु कोन थी करे का शइ कान थी ॾे सरकार ही सरकार अवाम लाइ त निकिती आहे न सरकार कंहिं लाइ निकिती आहे पंहिंजी ख़ुशामत लाइ त कान निकिती आहे न पंहिंजी ख़ुशामत लाइ निकिती आहे हर कंहिंखे हिकु जहिड़ो करे हर हिकु कई पारे खे हर हिकु ॿ ॾारे खे हिकु जहिड़ो सम्झे न छो नथी सम्झे
छो नथी समझे असां पीसे में मिरी त उन करे पीपलन के जाम जुल्म जुल्म असां सां ॾिठो वाठो जुल्म पिया कनि ॾिठो वाठो जुल्म पिया कनि हा जुल्म पिया कनि ॾिठो वाठो असां लाइ जुल्म पिया कनि असां ग़रीब बचड़े वाल असांजा गीता अमरा ॾिसो असांजा कीअं पिया हिते हिका खाईनि न असां वटि का खट न असां वटि का रली न असां वटि को अहिड़ो कपिड़ो हुजे जो असीं बचनि खे विछाए विहारी रली बली का लुड़ी जो किथां छठा ॾींहं असां अची घर असांजा रसी वञनि घर में पाणी एतिरा घर न ॿुध मुतासिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदा असां ॿुध मुतासिरनि जी सर्वे जे लाइ अॼु हिते पहुतासीं। यकीन कयो इंतिहाई ॾुखोईंदड़ जेको आहे सो ही अमल आहे। असां जॾहिं हिते जंहिंमहिल पहुतासीं 3 बजे धारे त एतिरी शदीद गर्मी हुई एतिरो टेम्परेचर जेको हाई हो ऐं हिते वेही असां कीअं रिकॉर्डिंग जेका असां हीअ कयूं पिया पर हींअर मौसम माना असांजो मोबाइल सां सम्झो असां लाइव हलाइण जी कोशिशि कईसीं न पियो हलियो एतिरो टेम्परेचर असां पंहिंजो मोबाइल न हलाए सघियासीं त हाणे कोशिशि कईसीं असां तव्हांखे हिते जा मनाज़र आहिनि जेके हिते जा मंज़र असां तव्हांखे उहे ॾेखारियूं त हिते कहिड़ी कहिड़ी सहूलियत मौजूदु आहे। हिते न साफ़ु पाणी आहे न इन्हनि वटि को हेठि का विछाइण जे लाइ हेठि को इन्हनि खे मच्छरदानी का इनखे ॾिनी वई आहे न सिहत ऐं अगरि चइजे हेल्थ जे हवाले सां उहो अगरि का हिकु अधु गोरी हर बीमारी लाइ हिकिड़ी गोली उहा गोरी ॾेई इन्हनि खे उहे रवाना थी वञनि था। हीअ ॿुध मुतासिरनि जी जेके इहा ई हिकिड़ी घुर कई वञे पई बार बार त ख़ुदारा असांखे ख़ुश्क राशन जेको ॾियो ताकी बचड़नि खे सुबुह जो असां चांहि ठाहे उनखे पहिरियों पंहिंजे हथनि सां लोलो मानी पचाए को मानी जो असां टुकर उन्हनि ॿारनि बचड़नि खे खारायूं। यकीन कयो को बि माण्हू मुसलसल इहे पहिरीं ॻाल्हि त हिते ख़ुशी सां रहे केरु कोन थो ऐं जेके इहे मानियूं जेके ॿार जेके पचनि थियूं जंहिं ई आयल में पचनि थियूं उनजे त असां अॻे ई उनजे ख़िलाफ़ु लिखंदड़ आहियूं त कहिड़े तेल में पचनि थियूं कहिड़ी क्वालिटी जा ही तेल आहिनि जंहिंसां इहा इन्हनि जो जेके इहे चांवर तयारु थियनि था। पर हिन वक़्तु त उहे ॻाल्हियूं असां सभु विसारे छॾियूं छो त ॿोॾ मुतासिर हींअर मानी जे टुकर जे लाइ उहे मरनि पिया बीमारनि त उन्हनि खे ऐं उहा बि इन्हनि खे ईअं सम्झो त ख़ुदा वास्ते को फ़ी सबीलिल्लाह जेके ॾेई था वञनि। बाक़ी हीअ मां तव्हांखे कैमरे सां मां कैमरामैन खे चयुसि मुंहिंजे हीअ साइड ते तव्हां ॾिसो त हिन पासे तव्हांखे नज़र ईंदो त का शइ हिन पासे ॾिसो हीअ वेठा आहिनि न हीअ हिन जी ओड़ में हीअ तव्हां ॾिसो हीअ सभु जेके आहिनि हिन साइड खां जेके आहिनि हीअ तंबू इन करे हिननि जा टेंट जा पासा खोले छॾियाऊं। एॾी गर्मी हुई ॿिन्ही पासे खां ताकी इन्हनि जी ओट वठी इन्हनि जी ओड़ वठी इन्हनि जी छांव में मैं आपको उर्दू में ये कहता चलूँ बताता चलूँ आपको कि इतने शदीद टेम्परेचर है इसका। आम कोई बंदा मैं कहता हूँ अगर आम नॉर्मल अपने छपरे के नीचे रहने सोने वाले झुग्गियों में आम रहने वाले बंदे वो इंसान भी इसमें अजाब से कम नहीं है ये टेंट इसमें रहना भी, क्योंकि वो इसके अंदर दिन को नहीं रह सकते ना इस हालिया गर्मी में भी वो अंदर रह सकते हैं। समझ नहीं आती ये सिटी बस्ती बरसात मुतासिरीन के लिए बनाई गई है या उनके लिए ये मजाक बनाया गया है। ये तो इनके लिए इनके कहना ये तो सीधा सीधा हम एक कब्र में हम कब्र में अंदर पड़े हुए हैं, लेकिन इसीलिए ये उसके साए में नीचे आके वो बैठ गए। और हमारी मीडिया क्या दिखा रही है, तालियां बजा के वाह वाह टेंट दे दिए, 3 वक्त का राशन दे दिया, खाना दे दिया, साफ पानी दे दिया। इन्होंने गैलन उठा के मारा मुझे, बोला पकड़ो ये लो गैलन, डीसी को दे दो, ये गैलन दे गया है। इस गैलन में पानी कहाँ से आए? और जब पानी लेने जाते हैं तो ये किसी और यहाँ से मैं समझता हूँ 1-2 किलोमीटर दूर जाके कोई साफ नलका कहीं लगा होगा, वहाँ से पानी लाते होंगे। खुदारा अल्लाह की मखलूक पे रहम करो। मैं बहुत बोल चुका हूँ, मैं बहुत कह चुका हूँ और क्या असर नहीं होना, क्योंकि जो यहाँ मुक्का करके आते हैं उनको वो कुछ भी नहीं कर सकते। लेकिन मैं उनको इतना ज़रूर मैं ये उनको उनके कानों तक ये बात पहुँचाना चाहता हूँ, मरना है सब ने, हमें भी मरना है। अगर मेरे मीडिया के दोस्त इस किरदार में अगर वो कहीं गफलत भी करते हैं, जानबूझ के इनके हकूक़ का सौदा भी करते हैं, कसम खुदा की रोज़े महशर खुदा को भी जान देनी है। इन बच्चों को देखो, इन बच्चों की हालत को देखो, अल्लाह जानता है किस तरह इनकी कैफियत है। किसी को पाँव में ज़ख्म है, किसी को हाथ में ज़ख्म है, कोई किस बीमारी में पड़ा हुआ है। इंतहाई काफ़ी दिनों से इनके पास तो साफ़ पानी नहीं है। सब खाना पीना एक तरफ छोड़ दो, साफ़ पानी मिलेगा तो इंसान ज़िंदा बचेगा। जब पीने के लिए साफ़ पानी नहीं है, इंसान मरेगा नहीं तो क्या होगा? यहाँ पे कौन ख्याल करेगा, कौन रहम करेगा?
मैं पाकिस्तान बार काउंसिल, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सिंध, मैं इनसे मुतबाना गुजारिश करता हूँ। और मैं आप तमाम दोस्तों को, जो मेरे दोस्त ये मेरा चैनल देखते हैं या लाइव में जो आते हैं, खुदारा इसे ज़्यादा से ज़्यादा शेयर करें ताकि ये आला ऐवान में इक़्तिदार में सोए हुए बेज़मीर मिनिस्टर जो है ये उन तक पहुँचे, खवा वो वफाक के हों, खवा वो सिंध के हों। मैं कहता हूँ शर्म नहीं आती तुम लोगों को? अरे डूब के नहीं मरते हो, चुल्लू भर पानी में मर जाओ जाके। जो कुछ करना है कर दो, मुझे जान खुदा को देनी है, तुम लोगों को जान नहीं देनी है। ये बस्ती बनाई है या इन लोगों के साथ मजाक किया है? वो बूढ़ी अम्मा, मैंने उसको देखा वो रो रही है, वो बात